अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र जी गाल आहे मुझा दोस्त अदीद भाईरो अल्लाह ताला फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक ऐ मुझा महबूब असा तुझे लाए तुझे ज़िक्र के बुलंद कयो आहे प्यारा मुसलमान भाईरो या आयत करीमा मशहूर ऐं मारूफ आहे असा तुझे लाए तुझे जिक्र के बुलंद कयो अल्लाह समझ दी तौफीक अता फरमाए हेरा पंहिंजी मुझा दोस्त समझ मुबारक कजा हेरा फहम मुबारक कजा अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात जो महबूब अजा दुनिया जे तख्ते ते आया कोन पंहिंजे अमर जी जल जे वजूद मुबारक में हा कुछ महीना गुजरिया त महबूब करीमन जो बाबो साईं हजरत अब्दुल्ला दुनिया में लाडानो करे तो वने प्यारा मुसलमान भाईरो मलाइक जे के हा उहे तअज्जुब में पजी वया इमाम जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो अर्ज कयो करीम रब के ऐ मुझा करीम रब तुझे महबूब जो बाबो तो पान दे घुरायो लाडानो करे वियो अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात फरमायो मलाइको तवाजी जेका ड्यूटी तवा पंहिंजी ड्यूटी कयो यानी नबी ते दुरूद पढ़ो मां नथो चाया त को इए चवे त हजरत अब्दुल्ला जो एहसान मुहम्मद करीम ते बल्कि मुहम्मद करीम जो एहसान सजी कायनात ते आहे यानी मां जेको जिक्र बुलंद कयो हजरत अब्दुल्ला जे करे न कयो मुझा दोस्त अजीज भाईरो मुझे महबूब जी उम्र मुबारक ज़ाहिरी 6 साल जी थींदी अमर बि दुनिया मां लाडानो करे वेंदी आहे अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात ॿुधायो वरफ़अना लक तूंखे बुलंदी तुंहिंजे ज़िक्र खे ॾिनी तुंहिंजे करे ॾिनी तुंहिंजे अमरिया बाबे जे करे न ॾिनी 8 साल जी उम्र मुबारक थींदी ॾाढो हजरत अब्दुल मुत्तलिब दुनिया मां लाडानो करे वेंदो अल्लाह जी ज़ात फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक तुझे ज़िक्र के बुलंदी तुझे करे मिली आहे न को तो ते ॾाॾे जो एहसान न को बाबे जो एहसान न को अमर जो एहसान मुझा महबूब बल्कि तुझो एहसान तुझे ॾाॾनि ते बि आहे त तुझे इन कायनात जे ज़र्रे ज़र्रे ते बि आहे वरफ़अना लक तुझे करे तुझे जिक्र के बुलंद कयो आहे प्यारा मुसलमान भाईरो मुझो जे करे को जिक्र करे त मुझे पी जे करे उस्ताद जे करे या बियो को सबब हुंदो त यार मौलवी साहब फला जो शागिर्द फला जो पुत्र या वरी ऑफिसरी लेवल ते उन जी तारीफ कबी आहे न अल्लाह ताला दी ज़ात वर महबूब तू जो जिक्र जेको मां रब बुलंद कयो बे कंहिंजे न कयो आहे त मता को चवे त बैतुल्लाह जे करे तुझो जिक्र बुलंद मता को चवे त मदीने जे करे तुझो जिक्र बुलंद आहे मुझा महबूब तुझो जिक्र बुलंद त तुझे करे ही बुलंद कयो आहे जो तोखे ठायो जो एड़ो बेमिसाल आहे अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात फरमायो महबूब तुझे करे तुझे जिक्र के बुलंद कयो किए मतलब अल्लाह ताला फरमायो व अम्मा बिनिअमत रब्बिका फहद्दिस जेके तोखे मां इनाम कया हल जेके तोते एहसान कया हल जेके तोते नेमतूं कयूं आहिनि ऐ मुझा महबूब के खोले खोले बयान कर उन जो चर्चो कर उनके खूब बयान कर अल्लाह दी ज़ात बाबरकात जे महबूब ते रब्बुल आलमीन एड़ियूं नेमतूं कयूं आहिनि ही त महबूबा दुनिया में कमो बेश 1,24,000 नबी रसूल पैगंबर आया अल्लाह हर नबी ते एहसान कयो हर नबी ते थोरो कयो हर नबी ते अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात मेहरबानी कई उन्हनि
सभिनी नबियन ते जेके मेहरबानियूं थियूं उहे सब हिकड़े पासे ऐं आमिना जे लाल ते जेका मेहरबानी थी या सभिनी नबियन जो मेहरबानो महबूब जे मेहरबानी जो मुकाबलो नथियूं करे सघन। इमाम शरफुद्दीन बुसैरी रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बाबरकात महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ केड़न लफ्ज़न में करे दो कि मोहब्बत जो इजहार करे दो के दो फाकन नबीना फी खल्क़ि व फी खुलुक़िन फाकन नबीना फी खल्क़ि व फी खुलुक़िन वलम युदानु फी इल्मि वला करमी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। इमाम शरफुद्दीन बुसैरी रहमतुल्लाह ताला अलैहि ज़ात फरमायो फाकन नबिय्यीना फी खल्क़ि व फी खुलुक़िन। ऐ मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात अवा के बिन नबियन जे मता फौकियत अता फरमाईया खुल्क़ में ब अवा उनन खा मथे आयो ऐं वरी अखलाक में अवा उनन खा मथे आयो अवा पैदा थियण में उनन खा मथे आयो अवा के अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात नबियन दे फौकियत अता फरमाईया अवा जो अखलाक मुबारक वो आला आहे अवा जो जमण मुबारक वो आला आहे अवा जो पैदा थियण मुबारक वो आला आहे। ऐ मुझा महबूब अवा जो इल्म मुबारक वो आला आहे अवा जो इल्म मुबारक वो आला आहे वलम युदानो वे वेछे वो नथा पहुंची सघन भली नबी हुया भली रसूल हुया वेछे वो नथा पहुंची सघन अल्लाह खे एड़ो शान अता फरमायो है। न जाने दे यारो कोई मिसल न जाने दे रब सोना कसम चावे तेरी पाक जवानी दे रब सोना कसम चावे तेरी पाक जवानी दे कोई मिसल न ढोलन दे जेके नेमत तो ते कईया जेको एहसान तो ते कयो आ उनके खोले बयान कर। असा बाद में नबी जो जिक्र कयो मौलवी बाद में नबी जो जिक्र करे वली बाद में नबी जो जिक्र करे अली बाद में नबी जो जिक्र करे उस्मान बाद में नबी जो जिक्र करे फारूक आजम बाद में नबी जो जिक्र करे सिद्दीक अकबर बाद में नबी जो जिक्र करे। रब फरमाए व अम्मा बिनिअमत रब्बिका फहद्दिस मुझा महबूब सबका अव्वल तू पंजो जिक्र पाण कर।